बुलेटिन में अवां के वलीकार था सबका पेरी अवां के आगाह कंदासी खैबर पख्तूनख्वा जे मुख्तलिफ इलाइकनि में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया आहिनि। सवात, पिशावर, नौशेरा, बाचोर, लोहरदे, बालाकट, महमद एजेंसी समेत ॿिनि हंधनि ते ज़िलज़िलो आयो आहे। ज़िलज़िले सबब माण्हू ख़ौफ़ विचां पंहिंजे घरनि, दुकाननि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मौसमियात खाते मुताबिक़ रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.3 जॾहिं त गहराई 180 किलोमीटर रिकॉर्ड कई वई आहे। ज़िलज़िले सबब के बि हंध ते जानी नुक़सान थियण जा की बि इतला नाहिनि मिलिया। आगाही विया के खैबर पख्तूनख्वा जे मुख्तलिफ इलाइकनि में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया आहिनि। सवात, पिशावर, नौशेरा, बाचोर, लोहरदे, बालाकट, महमद एजेंसी समेत ॿिनि हंधनि ते ज़िलज़िलो आयो आहे। ज़िलज़िले सबब माण्हू ख़ौफ़ विचां पंहिंजनि घरनि, दुकाननि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मुताबिक़ रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.3 जॾहिं त गहराई 180 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले सबब के बि हंध ते जानी नुक़सान थियण जा की बि इतला नाहिनि मिलिया।